अस्सलाम वालेकुम। अच्छा, अॼु असां आख़िरी असांजो कॉन्टिनेंट रहे थो। इनफैक्ट ॿ रहनि था पिया, ऑस्ट्रेलिया ऐं जेको आहे सो अंटार्कटिका। 5 असां कॉन्टिनेंट ऑलरेडी पढ़ी आया आहियूं, जंहिंमें असांजो एशिया फ्रॉम एवरी एस्पेक्ट फ्रॉम एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू असां कवर करे आया आहियूं। उनखां पोइ यूरोप पाण तमामु सुठे तरीक़े सां डिटेल में पढ़ी आया आहियूं। उनखां पोइ अफ्रीका ऐं साउथ अमेरिका ऐं नॉर्थ अमेरिका। ठीकु आहे, इहे 5 कॉन्टिनेंट असां पढ़ी आया आहियूं ऑलरेडी। बाक़ी असांजो ऑस्ट्रेलिया ऐं अंटार्कटिका रहे थो। अंटार्कटिका में छो जो करे आबादी न आहे, सिर्फ़ु 2-3 शयूं आहिनि जेके एग्ज़ाम में पुछियूं वेंदियूं आहिनि, जेके तव्हां डिस्कस करे वठंदो। सो असां ऑस्ट्रेलिया पढ़ंदासीं। हाणे ऑस्ट्रेलिया बेसिकली हिकिड़ो मुल्क बि आहे, जीअं अमेरिका ॿुधायो आहे, हिकिड़ो मुल्क बि आहे, ऐं फर्दर वरी 2 कॉन्टिनेंट बि आहिनि, नॉर्थ अमेरिका ऐं साउथ अमेरिका। अहिड़े तरीक़े सां ऑस्ट्रेलिया हिकिड़ो कंट्री बि आहे। ठीकु आहे, ऑस्ट्रेलिया इज़ अ कंट्री, ऐं उनखां पोइ वरी ऑस्ट्रेलिया हिकिड़ो कॉन्टिनेंट बि आहे। ठीकु थी वियो। हाणे असां ॾिसंदासीं इन ॿिनि में छा डिफरेंस आहे। हाणे तव्हां ॾिसंदो जॾहिं धरती जे नक्शे खे असां मैप में विराईंदासीं त हिन पासे ॾे ईस्ट हूंदो आहे, हिन पासे ॾे वेस्ट हूंदो आहे, हे नॉर्थ हे साउथ। जेकॾहिं धरती जे गोले खे असां विरायूं त जेको असांजो ऑस्ट्रेलिया आहे उहो असांजे हेमीस्फीयर, यानी कि असां 2 हिसनि में विरायूंसीं। मथियों सॼो नॉर्दर्न हेमीस्फीयर यानी कि अधु ऐं हेठे खे छा चवंदासीं, साउदर्न या सदर्न हेमीस्फीयर। सो हिन हेठे हिसे में ऑस्ट्रेलिया कुझु हिन जॻह ते आहे। ठीकु थी वियो। हाणे हिकिड़ो पॉइंट तव्हांखे इहो रखिणो आहे। हाणे चवंदा पिया त ऑस्ट्रेलिया कंटिनेंट में कहिड़ा कहिड़ा कंट्रीज़ ईंदा आहिनि, सॉरी ऑस्ट्रेलिया कंट्री छा आहे ऐं कॉन्टिनेंट में छा फ़र्क़ु आहे। अच्छा, हाणे जेको हे तव्हांखे लैंड मास नज़रे थो पियो, इहो छा आहे, ऑस्ट्रेलिया आहे। ठीकु थी वियो। अच्छा, उनखां पोइ उनजे हेठों हिते जेको आहे, हिन जॻह ते हिकिड़ो आइलैंड आहे जंहिंखे चइबो आहे तस्मानिया। हाणे तस्मानिया अलॻि सां को कंट्री न आहे, इहो ऑस्ट्रेलिया जो ई हिसो आहे। हाणे ऑस्ट्रेलिया कंट्री में कहिड़ा कहिड़ा ईंदा आहिनि, हिकिड़ो ऑस्ट्रेलिया इटसेल्फ ऐं तस्मानिया, यानी कि इहे ॿई मिली करे छा ठहंदो आहे, ऑस्ट्रेलिया कंट्री ठहंदो आहे। ऐं ऑस्ट्रेलिया कंट्री में तव्हां खां को पुछे त कहिड़ा कहिड़ा ईंदा आहिनि स्टेट्स या कहिड़ियूं कंट्रीज़ आहिनि, त उन में तव्हां चवंदो 2 कहिड़ियूं, मां सिंपल शॉर्ट में लिखां थो, ऐं प्लस में तस्मानिया। हाणे इहे ॿई मिली करे छा ठाहींदा आहिनि, ऑस्ट्रेलिया कंट्री ठहंदो आहे। अच्छा, हाणे चऊं था पिया त ऑस्ट्रेलिया कंट्री त ठही वियो, त ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट में छा ईंदो आहे। त हिन जॻह ते हिकिड़ो मुल्क आहे, मां तव्हांखे अलॻि सां न त हिकिड़े पेज ते ठाहे करे ॾेखारियां थो पियो, जीअं थोरो तव्हां लाइ वाज़े थी वञे। त हिते जेको आहे सो असांजो हे ऑस्ट्रेलिया आहे, तक़रीबन हिन टाइप जो आहे। इन जे मथां हिन जॻह ते नंढड़ो आहे, ऐं मां थोरो वॾो करे ठाहियो आहे। इनखे तव्हां 2 हिसनि में विराईंदो त हिन पासे ॾऊं आहे पापुआ न्यू गिनी। ठीकु आहे। हाणे अॼुकल्ह हिन जी क्रिकेट टीम बि अची वई आहे, पापुआ न्यू गिनी। हाणे ऑस्ट्रेलिया ऐं प्लस में तस्मानिया, मां TAS लिखां थो पियो, ऐं ऑस्ट्रेलिया ऐं पापुआ न्यू गिनी, इन्हनि 3 खे मिलाईंदो त तव्हांजो ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट ठही वेंदो। ठीकु थी वियो। ऑस्ट्रेलिया कंट्री में हे 2, यानी कि ऑस्ट्रेलिया